नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आया से शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीर पागारे में अॼु अहम मुलाक़ात जो इम्कान है। सिंध जी सियासत में अहम तब्दीलियुनि जो इम्कान है। पुराणनि दोस्तनि विच में विछा ख़त्म करण में गॾियल दोस्तनि किरदार अदा कयो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त वॾे अरसे खां पोइ थींदड़ मुलाक़ात में सिंध जे मुस्तक़बिल बाबति अहम फैसला थी सघनि था। सिंध जो गवर्नर कामरान टेसूरी मुलाक़ात में अहम किरदार अदा करे रहियो आहे, जॾहिं त आसिफ अली ज़रदारी ऐं पीर सबक़तुल्लाह शराश्ती पुराणा दोस्त आहिनि। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीर पागारे में अॼु अहम मुलाक़ात जो इम्कान आहे। सिंध जी सियासत में अहम तब्दीलियुनि जो इम्कान ॿुधायो पियो वञे। पुराणनि दोस्तनि विच में विछा ख़त्म करण में गॾियल दोस्तनि किरदार अदा कयो आहे। ज़रियनि मूजिबि वॾे अरसे खां पोइ थींदड़ मुलाक़ात में सिंध जे मुस्तक़बिल बाबति अहम फैसला थी सघनि था। सिंध जो गवर्नर कामरान टेसूरी मुलाक़ात में अहम किरदार अदा करे रहियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं पीर सबक़तुल्लाह शराश्ती पुराणा दोस्त आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीर पागारे में अॼु अहम मुलाक़ात जो इम्कान आहे। सिंध जी सियासत में अहम तब्दीलियुनि जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पुराणनि दोस्तनि विच में विछा ख़त्म करण में गॾियल दोस्तनि किरदार अदा कयो आहे। ज़रियनि मूजिबि वॾे अरसे खां पोइ थींदड़ मुलाक़ात में सिंध जे मुस्तक़बिल बाबति अहम फैसला थी सघनि था।